बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पे। उम्मीद तो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। अक्सर तव्हांजी ज़िंदगी में अहिड़ा लम्हा ईंदा आहिनि जो तव्हां कॾहिं कॾहिं इहो महसूसु कंदा आहियो त अॼु असांजी दिलि बाग़ बहार आहे। उहा दिलि बाग़ बहार कीअं थींदी आहे ऐं कहिड़े टाइम? इहो ई हिकिड़ो मौज़ू आहे। दिलि बाग़ बहार इंसान जो केॾी महिल थींदो आहे? इंसान जॾहिं बि सुकून महसूसु कंदो आहे, जिस्मानी या ज़हनी, उनजी सिहत बरक़रार हूंदी आहे, उनजी सिहत सुठी हूंदी आहे त उनखे ही मुल्क, ही जहान, ही मौसमूं सभु बाग़ बहार लॻंदियूं आहिनि। उनखे हर शइ में मज़ो ईंदो आहे। उनखे खाइण में मज़ो ईंदो आहे, उनखे पाइण में मज़ो ईंदो आहे ऐं उनखे घुमण में मज़ो ईंदो आहे। उनखे कंहिंजो ॻाल्हाइणु वणंदो आहे, उनखे कचहरियूं वणंदियूं आहिनि। उहो सिर्फ़ु इन जे करे जो उनजी दिलि बाग़ बहार हूंदी आहे त उहो सेहतमंद, सुठी मौसम अचे ऐं इंसानु बीमार रहे, हिकु बिस्तर ते हुजे त भले बहार जूं हवाऊं घुलनि, भले थधिड़ियूं हुजनि, भले बूंद वसे, पर जेको इंसानु बीमार आहे उनजी दिलि बाग़ बहार कॾहिं बि कोन थींदी। छो जो सिहत अलाह पाक जी हिकिड़ी तमामु वॾी नेमत आहे। मूं हिकिड़ी जॻह ते पढ़ियो आहे त हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े दफ़े इहो सोचियो त मां अलाह पाक खे हिकिड़ो अर्ज़ु करे हिकिड़ी शइ जी वज़ाहत वठां। हज़रत मूसा अलैहिस्सलाम न चाहींदे बि अलाह पाक खे अर्ज़ु कयो, या बारी ताला, मुंहिंजो अर्ज़ु आहे त अगरि इत्तिफ़ाक़ सां अगरि तव्हांजे मथां ॿियो को अलाह हुजे हा त तव्हां पंहिंजे रब खां छा घुरो हा? मुंहिंजे रब पाक फरमायो, ऐं मूसा, मां ला शरीक आहियां, अकेलो आहियां। मां तुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियण ख़ातिर तोखे ॿुधायां थो त अगरि मुंहिंजे मथां को अलाह हुजे हा त मां उन खां पंहिंजे लाइ सिहत घुरां हा। छो जो हिन काइनात में सभिनी खां वधीक क़ीमती में क़ीमती शइ जेका आहे त उहा सिहत आहे ऐं इंसानु पंहिंजी सिहत पाण ख़राबु कंदो आहे। हिकु त सॼी ज़िंदगी लालच में ऐं ग़ुर्बत में। पैसो ॿ तरीक़े सां माण्हू कमाईंदो आहे, हिकु लालच, ॿियो ग़ुर्बत। हाणे ग़ुर्बत जे करे या लालच जे करे पैसे जे कढ पई उहो पंहिंजी सिहत विञाए थो विहे। जॾहिं पैसो जमो थी थो वञे, माल मिल्कियत सभु जमो करे थो वञे त वरी उनजो सिहत उनजो साथ छॾे थो ॾिए। हाणे वरी साॻा ई पैसा सभु मिल्कियत वरी उनजी सिहत ते लॻाइनि था, पोइ बि उहो ठीकु नथो थिए। उहो तमामु वॾो बादशाह हुयो पुराणे दौर जो। उन हिकिड़े हकीम खे घुरायो जेको तमामु वॾो हकीम हुयो। माण्हूअ जो नब्ज़ ॾिसी उनजो इलाजु ॿुधाईंदो हुयो, उनखे बीमारी ॿुधाईंदो हुयो ऐं जड़ी बूटियुनि मां बि वॾो वास्तो हुयुसि। उन बादशाह उन हकीम खे ॿुधायो त मुंहिंजे सिहत जो को हलु कढी ॾे त जीअं मां जवान मर्द बि रहां ऐं सदाईं ईअं ॾिसण में ईअं लॻां जीअं मां हमेशह जवान आहियां, पोड़ो न थियां ऐं मां बीमार बि न थियां। हकीम उन खां कुझु टाइम घुरियो। हकीम उन खां टाइम घुरी ऐं पंहिंजी रिसर्च करे काफ़ी टाइम खां पोइ उन बादशाह वटि अची हाज़ुर। उन हकीम अची बादशाह खे ॿुधायो त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी जी जेका हिकमत कई उनजो निचोड़ कढी तव्हांखे ॿुधायां थो ऐं इनशा अल्लाह तव्हां सदाईं जवान रहंदव ऐं तव्हां कॾहिं कुराड़ा बि न थींदव, कॾहिं बीमार बि न थींदव। सभ खां पहिरियां हकीम हिन खे ॿुधायो त जॾहिं बि घर में गोश्त खाओ त जवान ऐं ख़ुशि जानवर जो गोश्त खाओ। हुनजे लाइ तव्हांखे 10 ॾींहं बुख ते छो न काटणो पए, पर जे अगरि तव्हांखे गोश्त खाइणो आहे त जवान जानवर जो गोश्त खाओ। ॿियो नंबर ॿुधायो हकीम साहब त मंझंदि जी जॾहिं बि मानी खाओ त चंद मिंट पंहिंजी चेल डिघी कयो, सुम्ही पओ ऐं जॾहिं राति जी मानी खाओ त थोरो घुमो। उनजे लाइ राति जी मानी खां पोइ घुमणु, अगरि तव्हांखे कंडनि ते बि घुमणो पए पर तव्हांखे घुमणो ज़रूरु आहे। ऐं टियों नंबर ॿुधाई त जेसीं ताईं पेट में पहिरियों खाधो हज़म न थिए त ॿीहर कॾहिं बि मानी न खाओ। जेसीं ताईं उहो हज़म न थिए, भले तव्हांखे 3 ॾींहं बुख ते रहणो पए त तव्हां बुख काटियो, पर पहिरियों जेसिताईं हज़म नथो थिए त मानीअ ॾे ॾिसणो बि न आहे। चौथों नंबर ॿुधाई त अगरि राति जो तव्हां वॉशरूम जेसीं ताईं नथा वञो त तेसीं ताईं तव्हांखे भले सॼी राति जाॻणो पए त भले ई जाॻी गुज़ारियो। वॉशरूम खां फ़ारिग़ थी अची पोइ पंहिंजे बिस्तरे ते लेटो ऐं पोइ निंड कयो। 5 नंबर ॿुधाई त जंहिं बि फ्रूट जो मौसम हुजे तव्हां उहो मौसमी फ्रूट खाओ।
बग़ैर मौसम वारे जेको बि फ्रूट आहे त उनखे ख़तमु करे छॾियो, कॾहिं बि न खाओ। भले बाज़ार में ॿियो कुझु न मिलंदो हुजे, तव्हांखे बुख ते रहणो पए, भले बुख ते रहो, पर अणमुदायतो फ्रूट जेको आहे कॾहिं बि न खाओ, उहो तव्हांजे लाइ हानिकारक। 6 नंबर ऐं आख़िरी नंबर ॿुधाई त मानी जे मथां अगरि तव्हां चाहियो था त पाणी पीऊं त पाणीअ जे बदिरां तव्हां ज़हर खाई मरी वञो, पर पाणी कॾहिं न पीओ। हीअ नुस्ख़ा जेके बि हकीम साहब पंहिंजे बादशाह खे, पंहिंजे रियासत जे बादशाह खे ॿुधाया, उहो बादशाह तमामु सिहतमंद बि हुयो, उनजी वॾी उमिरि बि थी ऐं ख़ुशि बि रहियो, कॾहिं बीमार बि न थियो। असां सिहत जहिड़े नेमत खे पाण ख़राब बि कयूं था ऐं पाण पंहिंजी परेशानियूं पाण वधाए ऐं पंहिंजे सिहत ते ज़ुल्म था कयूं। ख़बर बि आहे त हीअ ज़िंदगी सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो मिली आहे ऐं वरी ॿीहर ज़िंदगी मिलणी बि कोन्हे। त असां एॾा लापरवाह आहियूं अलाह जी ॾिनल हिन नेमत खे, ज़िंदगीअ खे, हयातीअ खे अगरि असां सुठे नमूने गुज़ारींदासीं, इबादत में बि शुमारु आहे। असां अगरि पंहिंजो ख़्यालु बि कंदासीं, इहो बि इबादत आहे। दोस्तो, हिन सॼी कचहरी जो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो हुयो त असां पंहिंजे लालच में ऐं पंहिंजे ज़रूरतनि जे करे, काफ़ी मजबूरियूं बि आहिनि, काफ़ी लालच बि आहे, त इन्हनि जे करे असां एतिरो पैसो कमाइण जे चकर में लॻी था वञूं जो असां पंहिंजी ज़िंदगी जे वॾे में वॾी जेका क़ीमती शइ आहे सिहत, असां उनखे ख़राबु करे वेहूं था। ऐं वरी छा थो थिए, उहे साॻे घर जा भाती, औलाद, पीउ, भाइर सभु उन सिहत खे सेट करण में सॼी मिल्कियत खपाए छॾींदा आहिनि, पर सिहत ओड़ी न रहंदी आहे। खणी सिहत सुठी थी बि वञे, पर ओड़ी सिहत न रहंदी आहे जेका कुदरत जे तरफ़ां मिलियल हूंदी आहे। त पैसो बि ख़तमु, माण्हू बि ख़तमु। कोशिशि कंदा कयो त पंहिंजे सिहत जो ख़्यालु कयो, पंहिंजे करे, पंहिंजे ज़िंदगी जो पंहिंजे करे बि ख़्यालु कयो, पंहिंजी फैमिली जे करे ख़्यालु कयो, पंहिंजे पीउ माउ जे करे ख़्यालु कयो, बिरादरी जे वेझनि माइटनि सॼणनि जे करे बि ख़्यालु कयो। त थी सघे थो तव्हांजी उन्हनि खे ज़रूरत, तव्हांखे मथां कंहिंजी ज़रूरत न हुजे, मथां थी सघे थो ज़माने में के अहिड़ा माण्हू बि आहिनि उन्हनि खे तव्हांजी ज़रूरत पए। अगरि मुंहिंजो हीउ पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।